अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उनर ख़बर शामिल कंदा यासीन परियाड़ जी तलका काज़ी अहमद हैबेरी जे इलाइक़े यूसी सावड़े जे ॻोठ मेवो परियाड़ में 1932 खां हलंदड़ प्राइमरी बॉयज़ स्कूल खे ताला लॻी विया। उस्ताद क़ुर्बान अली परियाड़ जे रिटायर थियण खां पोइ 2 महीना गुज़री वञण सबबि स्कूल में उस्ताद मुक़ररु न थी सघियो। जॾहिं त स्कूली ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि, शागिर्दनि जा वारस परेशानीअ जो शिकार थी विया। जेकॾहिं स्कूल में उस्ताद मुक़ररु न थियो त असांजे मासूम ॿारनि जो साल हलियो वेंदो। असां वस वारनि खे अपील था कयूं त असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु कयो वञे, जिन में काउंसलर जीवन परियाड़, उस्ताद नसरत परियाड़, मुहर्रम परियाड़, तैयब परियाड़ ऐं ॿियनि मोहतरमा फरियाल टालपुर MP सरदार खान मुंदड़ेरी ऐं तालीम जे वज़ीर ऐं डायरेक्टर तालीम खे अपील कई आहे त स्कूल में उस्ताद ॾिनो वञे। हीउ जेको स्कूल आहे पाकिस्तान खां अॻु जो आहे। 1935 जो ही स्कूल खुलियल आहे ऐं हिते को बि स्कूल कोन हो। ही मेन स्कूल क़दीमी स्कूल आहे। हिन टाइम में ॿारनि जी इनरोलमेंट 60-65 आहे। जेके ॿार वीचारा घटियुनि खां रुलंदा वतन ऐं उहे तालीम खां महरूम आहिनि। मुंहिंजो इहो ई चवणु आहे त मां वस वारनि अमलदारनि खे गुज़ारिश कंदुसि, अपील कंदुसि, वज़ीर तालीम आहे या सेक्रेटरी तालीम आहे या असांजा डिस्ट्रिक्ट ऑफिसर एडुकेशन जा आहिनि, महिरबानी करे असांखे उस्ताद ॾेई छोकिरनि खे तालीम जे ज़ेवर खां महरूम न कनि। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।